जी दोस्तों, कुछ यादूं, कुछ ॻाल्हियूं, कुछ किस्सा, कुछ कहाणियूं खणी तव्हांजे साम्हूं हाज़िर थियो आहियां पंहिंजी ज़िंदगीअ जूं। मुंहिंजी दिलि चवे थी तव्हां सां कुझु शेयर कयां, कुझु ॻाल्हियूं। माशाअल्लाह सां PSL 5 शुरू थी चुको आहे। कुझु ॾींहं अॻु हुनजो इफ़्तिताह थियो कराची में। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, क्रिकेट मोटी आई आहे पाकिस्तान में ऐं मुख़्तलिफ़ ॿाहिरियां मुल्कनि जा बि रांदीगर अचनि पिया, हिते खेॾनि पिया। सुठी ॻाल्हि आहे ऐं थियणु खपनि, क्रिकेट थियणु खपे। पर मां क्रिकेट घणी ॾिसंदो कोन आहियां, क्रिकेट सां मुंहिंजी इंट्रस्ट न आहे घणी। छो जो नंढे हूंदे क्रिकेट खेॾीसीं ॾाढी। क्रिकेट खेॾणु वेंदा हुआसीं लबे मेराण असांजे भरिसां, जिते असांजी रहाइश हुई उते भरिसां ई असांजी लबे मेराण हुई। खेॾण जो सिर्फ़ु उते ई ग्राउंड वग़ैरह हुयो, पिच वग़ैरह ठहियलु हूंदी। त नंढे हूंदे जॾहिं खेॾणु वियुसि क्रिकेट, त असांजी टीम जेका हुई उन जंहिं टीम सां मुक़ाबिलो हुयो, पहिरियां उन्हनि जेको आहे टास खटी बैटिंग कई। असां बीठासीं फील्डिंग कयां पियो, मां बीठो। हाणे मां हिन इंतज़ार में हुयुमि त बॉल मूं ॾे ईंदो या मां कैच पकड़ींदुसि या बॉल मूं ॾे ईंदो त मां खणी उछलाईंदुसि या आउट कंदुसि को रांदीगर। पर माशाअल्लाह सां ईअं बीठो ई रहियुसि। पूरी इनिंग ख़तम थी वई, मां बीठो ई रहियुसि, मूं ॾे बॉल ई न आयो। ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो। नहीं, ये मजाक हो रहा है। एक सेकंड यार, मजाक हो रहा है। वरी जॾहिं इनिंग हुनजी पूरी थी, असांजो वारो आयो जॾहिं ऐं बैटिंग करण जो, त ओपनर जेके हुया ज़ाहिर आहे जेके सुठा खेॾंदड़ हुया, मूंखे त ईंदी न आहे क्रिकेट नंढे हूंदे खां वठी। त जेके ओपनर विया उहे माशाअल्लाह सां उहो पूरो स्कोर पूरो करे मोटी आया ऐं चयूं त असांजी टीम क्रिकेट खटी वई। मां परेशान थी वियुमि, मां त खेॾियमि ई न, मां त खटियमि ई न, पूरी टीम खटी वई, सुठी ॻाल्हि आहे, पर मां त खेॾियमि ई न क्रिकेट। मां छा कयां, मां सिर्फ़ु क्रिकेट ॾिठी वञी करे। इन करे मां बि हाणे सिर्फ़ु क्रिकेट ॾिसंदो आहियां ऐं उहो बि फाइनल ॾिसंदो आहियां, फाइनल जो आख़िरी ओवर ॾिसंदो आहियां। ख़बर पइजी वेंदी आहे कहिड़ी टीम खटी, कहिड़ी टीम हाराए वई। बराबरि नंढे हूंदे जो किस्सो हुयो। ऐं हाणे मां तव्हांखे किस्सो ॿुधायां थो हिकु ड्रामे जो। हर शख़्स कहाणी आहे, हिकु सीरीज़ हलंदी हुई कंहिं दौर में। अयूब गाद साहबु हुनजो डायरेक्टर हुयो, हाणे बि आहे, अलाह हयाती ॾे हुननि खे। ऐं ॾाढा सुठा क्रिएटिव माण्हू आहिनि। ऐं 2005 में हर शख़्स कहाणी आहे जो 5हों एपिसोड रिकॉर्ड करे रहियो हुयो अयूब गाद साहब। ऐं मूंखे चयाईं त तव्हांजो हिन में मिनिस्टर जो कैरेक्टर आहे, अची करे कयो। ॾाढो सुठो कैरेक्टर आहे। डॉक्टर ज़ुल्फ़कार राहूजो साहब जी हिन में स्टोरी हुई जेका ड्रामा जी तश्कील कई हुई। अयूब गाद लतीफ़ी साहब, जंहिंजो खाहोड़ी TV चैनल बि आहे। माशाअल्लाह ॾाढो सुठो हिकिड़ो बाशऊर माण्हुनि जे लाइ हिकिड़ो उन्हनि चैनल शुरू कयो आहे यूट्यूब जो, खाहोड़ी TV। सो उन्हनि जो हिकिड़ो सीन हुयो ड्रामे में, हर शख़्स कहाणी आहे। कंडो सीरीज़ जो नालो हुयो हुनजो। सीरीज़ हुई, हर एपिसोड में मुख़्तलिफ़ कहाणी हूंदी हुयूं। त जेका मुंहिंजे हिसे में जेका कहाणी आई उहा डॉक्टर ज़ुल्फ़कार राहूजो जी हुई। ऐं सिंबॉलिक स्टोरी आहे ॾाढी सुठी, जंहिंमें मुंहिंजो भाणे जो अचे थो अवाम, उनखे पेर में कंडो थो लॻे ऐं पोइ मां हुन में मिनिस्टर आहियां त मां चवां थो हर कमु कॉन्स्टिट्यूशनल तरीक़े सां थियणु खपे। कमेटी विहारियां थो, हिकु मुख़्तलिफ़ कंडनि जा माहिर अचनि था, हुन में डॉक्टर बि अचनि था, हकीम बि अचनि था, ड्रखण बि अचनि था ऐं मुख़्तलिफ़ ॿिया माण्हू बि अचनि था माहिर। त उन्हनि में सगीर इलाही भाईजान तमामु सीनियर अदाकार, बदर ख़ान सुमरो साहब हुयो, मरहूम पप्पू माछी उहो बि हुन में हुयो, ऐं शम्स प्रेमी, जेके शम्स सोलंकी जो नालो आहे, शम्स प्रेमी चवंदा आहियूं प्यार में असां हुनखे, उहे बि हुया। कुझु ॿिया दोस्त हुया। फातिमा मंगी जो आई थिंक पहिरियों ड्रामो हुयो उहो, या मूंखे पहिरियों दफ़ो हुते नज़र आई। मुंहिंजो सेक्रेटरी जो मुंहिंजो कैरेक्टर हुयो हुननि जो, ॾाढो सुठो कैरेक्टर हुयो। ऐं कलंदर बख़्श कल्लू तमामु सीनियर आर्टिस्ट आहे, असांजो सिंध जो, लाड़काणे सां हुनजो तालुक़ु आहे। अञा हाल हयात आहिनि, पर ज़ाहिर आहे हुनजी उमिरि जे हुन हिसे में आहिनि जो हाणे हू कननि खां ॿोड़ा बि थी विया आहिनि। उन दौर में बि ॿोड़ा हुया 2005 में। त उन्हनि जो जॾहिं सीन हुयो असां सां गॾु कमेटी विहारी आहे मूं मिनिस्टर तौरु, हुन में मुख़्तलिफ़ माण्हू वेठा हुया, बदर ख़ान सुमरो बि वेठो हुन में, सगीर इलाही, पप्पू माछी, सभई। त कलंदर बख़्श कल्लू बि मूंसां गॾु वेठो, माहिर थी करे हिकिड़ो कमेटी जो सीनियर जीअं हूंदा आहिनि हिकिड़ा ब्यूरोक्रेट, उहो थी वेठो हुयो। पर उन्हनि जो वरी इहो मसइलो हुयो, उनखे ॿुधण में न ईंदो हुयो त रिकॉर्डिंग शुरू थी वई आहे, डायलॉग कहिड़ो आहे, छा चवणो आहे। त मां उन्हनि खे चयो त मां तव्हांखे ठूठ हणंदुमि, तव्हां चइजो अञा मीटिंग हले थी छा। सो जॾहिं उन्हनि जा सोलो थी विया मूंसां गॾु या टू शॉट थी विया, मां हुनखे ठूठ हणां पियो, डायलॉग चवे पियो। पोइ जॾहिं अयूब गाद साहब वरी ॿियनि अदाकारनि जा सोलोज़ वठे पियो, बदर जो या सगीर भाईजान जो, त मां हेॾा हुननि खे ठूठ हणी पियो छॾियां। त उहो बि चए पियो घड़ी घड़ी अञा मीटिंग हले थी छा। त अयूब गाद साहब परेशान थी, बाबा तो ते आहे ई न कैमरा, तूं छो थो ॻाल्हाए उस्ताद। चए साईं मूंखे जो हुन सोराब चयो त ठूठ हणाए त पोइ डायलॉग चइजांइ। चए बाबा छॾे, सोराब तोखे छेड़े थो, हर तूं शुरू थी थो वञे। वरी जॾहिं सगीर भाईजान जो सीन आयो, उनजो सोलो हले पियो, वरी मां हुननि खे ठूठ हणी छॾियां। वरी हे चए अञा मीटिंग हले थी छा। आख़िर हुननि उस्ताद अयूब गाद चयो यार उस्ताद खे ॿाहिरि वठी वञूं, ॿाहिरि किथे विहारियोसि, वञी असांखे रिकॉर्डिंग न करणु ॾींदो। सोराब हुनखे मुड़ंदो कोन, हुनखे छेड़ण खां, हू हुन खां चवण खां मुड़ंदो कोन।
तो ॾाढो ई खिलंदा आहियूं इहो किसो यादि करे। अॼु बि इहा क्लिप जॾहिं ॾिसंदो आहियां त ॾाढो मज़ो ईंदो आहे, हिकिड़ी ख़ूबसूरत यादि आहे। ऐं तव्हां ज़रूरु ॾिसिजो, इहो क्लिप आहे आई थिंक रियाज़ सूमरो पंहिंजे यूट्यूब चैनल ते रखी आहे इहा क्लिप। ॾाढो मज़ो आहे, पूरो ड्रामो ई ॾाढो सुठो हुयो। तो इहे कुझु यादूं हुयूं, कुझु ॻाल्हियूं हुयूं, कुझु किसा, कुझु कहाणियूं जेके तव्हांखे मां ॿुधायूं। मूंखे ख़बर आहे हीअ वीडियो एतिरी न हलंदी, माण्हू पसंदि न कंदा, पर जेकर तव्हां पसंदि कंदव तव्हांजी वॾी महिरबानी थींदी। ऐं मुंहिंजे चैनल यूट्यूब ते जेको आहे सोराब सूमरो, हुनखे सब्सक्राइब बि कयो। ॿियनि दोस्तनि खे ॿुधायो त हिन में कुझु मुख़्तलिफ़ मज़े जूं शयूं बि ईंदियूं आहिनि। साॻियो ॾिनो जो असांजी हिकिड़ी सीरीज़ आहे ऐं हुनखां अलावा पॉडकास्ट बि आहे। ऐं छो बीमार कयो त यार, उहो बि हिकिड़ो सिलसिलो आहे। तो कॾहिं कॾहिं फ्रस्ट्रेशन जो शिकार थी वेंदो आहियां त इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू कंदो आहियां। तो तव्हांखे कीअं लॻी वीडियो असांखे ज़रूरु ॿुधाइजो कमेंट्स में।